असां मटियारी शहर में मौजूद आहियूं मेन बाज़ार में। नरड़ो रोड आहे। ज़्यादा दुकान जीअं ॻोठनि में हूंदा आहिनि उअं ई आहिनि। नरड़ो शहर आहे। सो तव्हांखे दीदार कराईंदा था हलूं। ॾिसो गवर्नमेंट मामून दाऊद मेमन बॉयज़ हाई स्कूल। ही मटियारी जी मेन बाज़ार आहे। नंढो शहर आहे, सोढ़ो शहर आहे। ही मटियारी आहे। हाँ दोस्त मुझे चए थो त मटियारी जी आइसक्रीम मशहूरु आहे। सो ॾिसूं था आइसक्रीम वारे खे बि मालूम कयूं था त किथे इहो आइसक्रीम वारो मिलंदो। अगरि मिली वियो त उहो बि वीडियो रिकॉर्ड कंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं आइसक्रीम वारो दुकान। ये मेन बाज़ार आहे मटियारी।